Bismillahirrahmanirrahim. Unit 31 must, mustn't, don't need to. Section 8, it's a fantastic film. You must see it. Zabardast, लाजवाब फिल्म थई. कीअं बि करे तूं ॾिस जां, ज़रूर ॾिस जां इहा, तोखे ज़रूर इहा ॾिसण घुर्जे. It's a fantastic film. You must see it. It's a fantastic film. You must see it. It's a fantastic film. You must see it. Okay. Must जी formation आहे must plus infinitive. यानी इते infinitive जी माना आहे bare infinitive, infinitive without to, base form of the verb. या to खां बगैर infinitive इस्तेमाल थी जीअं ॾिसो must do, must work, etc. I, we, you, they, he, she, it, and singular noun, period noun अचनि सभिनी सां must इस्तेमाल थींदी. उन खां पोइ bare infinitive do, go, see, eat, etc. इस्तेमाल थींदी. इहो मोटो वर्ब आहे must. Section B पढ़ंदासीं. I must do something. माना I need to do it. इन जे करण जी ज़रूरत पई आहे. यानी मूंखे इहो कीअं बि करे करिणो आहे. I am very hungry. मूंखे तमामु वॾी बुख लॻी आहे. तमामु घणो बुखायल आहियां. ॾाढी बुख लॻी आहे. लफ़्ज़ी माना बुखायल आहियां. इहो थोरो घटि ॻाल्हाईंदा आहियूं पर मूंखे तमामु वॾी बुख लॻी आहे. I must eat something. मूंखे कुझु न कुझु माना खाइणो ई खाइणो आहे. ज़रूरु खाइणो आहे. मूंखे माना इन जे ज़रूरत आहे खाइण जी. कंहिं शइ जी खाइण जी ज़रूरत पई आहे. I need जी माना हिते आहे मूंखे ज़रूरत पई आहे. माना मूंखे खाइणो ई खाइणो आहे. कुझु न कुझु खाइणो आहे. ॾाढी बुख आहे मूंखे. I'm very hungry. I must eat something. Oh, you poor thing. What are you thinking of having? Something hot and filling. Sounds perfect. It's a fantastic film. You must see it. ज़बरदस्त फिल्म अथई. या तूं कीअं बि करे ॾिसजांइ. छा बि थी ॾिसजांइ. माना ज़रूरी आहे. You need see it. तोखे माना तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे त ॾिस. Need जी माना ज़रूरी आहे. The windows are very dirty. दरियूं त सफ़ा गंदियूं लॻी पियूं. सफ़ा मेरियूं लॻी पियूं. किनियूं लॻी पियूं. We must clean them. असांखे उहे कीअं बि करे साफ़ करणियूं आहिनि. छा बि हिते साफ़ करणियूं आहिनि. करणियूं आहिनि. Anyhow. माना we need to clean them. माना असांखे जे लाइ ज़रूरी आहिनि त असां इहे साफ़ कयूं. हिते need जी माना ज़रूरी. The windows are very dirty. We must clean them. The windows are very dirty. We must clean them. For the past, yesterday, last week, etc. Had to इस्तेमाल करना हूँ. Not must. Must इस्तेमाल न थींदी आहे past में. I was very hungry. ॾाढी बुख लगी. I had to eat something. मूंखे कुझु न कुझु खाइणो पियो. मजबूरन का न का शइ खाइणी पई. माना लाज़मी खाइणी पई. ज़रूरी खाइणी पई. इते ईअं न थींदो I must eat. I was very hungry. I had to eat something. We had to walk home last night. असांखे राति घर पंधि वञिणो पियो. छो? There were no buses. बसूं हुयूं ई कान. Must इस्तेमाल न थींदो. ईअं न थींदो त we must walk. So last night we had to walk home. Yeah, no buses at all. Seriously? That's crazy.